नाज़रीन ख़बर आहे कंदकोट मां ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री पारां SSP कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोई जी हिदायतुनि ते मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल रूपोश जवाबदारनि ऐं अहवाकार टोले जी गिरफ़्तारी लाइ मुसलसल काफ़ी ॾींहंनि खां पुलिस कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे। कश्मीर पुलिस जमाल वारे इलाइक़े में खुफ़िया इतला ते कार्रवाई करे ॾोहनि सां मुबैना मुक़ाबले बाद 10 ॾींहं अॻु अगवा थियल ज़ाहिद हुसैन, रियाज़ हुसैन, 10 साला नीगर रफ़ीक अहमद गाड़ी के बाज़ाब करण जी दावा कई आहे। बाज़ाबी बाद पुलिस मुग़िन के SSP ऑफिस मुंतक़िल कयो, तंहिंखां पोइ मुग़िन के वारसनि हवाले कयो वियो। मुग़िन जे घर पहुचण ते ख़ुशी वारो माहौल आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ कंदकोट।